रेन एंड फ्लड एमरजेंसी मॉनिटरिंग सेल पारां दरियाउनि ऐं बैराजुनि में पाणी वहकरण जा अंगखर जारी कया विया आहिनि। इतलात खाते सिंध मूजिबि गुडू बैराज वटि पाणी जो मथां वकिरो 2,53,271 क्यूसेक हेठां वकिरो 2,23,805 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। इतलात खाते मूजिबि सखर बैराज जो मथां वकिरो 2,54,560 हेठां वकिरो 2,23,805 क्यूसेक आहे। गुडू बैराज ते पाणी वकिरो 3,76,118 हेठां वकिरो 3,50,163 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। नाम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त रेन एंड फ्लड एमरजेंसी मॉनिटरिंग सेल पारां दरियाउनि ऐं बैराजुनि में पाणी वहकरण जा अंगखर जारी कया विया आहिनि। इतलात खाते सिंध मूजिबि गुडू बैराज वटि पाणी जो मथां वकिरो 2,53,271 क्यूसेक हेठां वकिरो 2,23,805 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़ कुरैशी, कहिड़ा तफ़सील आहिनि? रेन एंड फ्लड एमरजेंसी मॉनिटरिंग सेल पारां दरियाउनि ऐं बैराजुनि में पाणी वहकरण जा अंगखर जारी कया विया आहिनि। हाँ बिल्कुल रिजवान, सूबाई जो रेन एमरजेंसी जो मॉनिटरिंग सेल है उन दरिया में बैराज में पानी की आमद ऐं ख़ारिज थियण ताज़ा तरीन जेके अंगखर जारी किया इतलात खाते पारां ये दरिया ऐं बैराजनि जेके पानी की आमद ताज़ी जेका अंगखर मूजिबि गुडू बैराज में पानी की आमद 53,271 क्यूसेक ऐं ख़ारिज थियण पानी 2,23,805 क्यूसेक आहे। इन तरह सां सखर बैराज पानी जी आमद आहे वो 2,54,560 क्यूसेक ऐं ख़ारिज थियल पाणी 1,99,440 क्यूसेक आहे। कोसी बैराज में पाणी जी आमद 3,76,118 क्यूसेक आहे। इन ख़ारिज थियल जेको पाणी आहे वो 3,50,163 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। मॉनिटरिंग जो निज़ाम जेको उहो फ़ाल आहे, मॉनिटरिंग कई पई वञे। पाणी जो जेको सिंधूअ में छोड़ जो सिलसिलो जारी आहे ऐं हिन वक़्त सभ खां वधीक जेको पाणीअ जो मक़दार आहे उहो कोटली बैराज ते आहे, जितां पाणी जो ख़ारिज थियण जो सिलसिलो सिंध ॾांहुं जारी आहे। जी वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील लाइ।